अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहे आहियो GM न्यूज़। ख़बरनि अपडेट जे सिलसिले खे जारी रखंदे ख़बर शामिल करियूं था टंडोबागो खां रिपोर्टर अली गुलाम खोसो जी। टंडोबागो अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान ऐं सिंध जे हक़नि लाइ सॼी ज़िंदगी रोडनि ऐं रस्तनि ते एहतजाज कंदड़ मज़हमती अॻवान साईं अब्दुल हकीम हाले पोटो महरूम जी 12 वरसी अक़ीदत ऐं एहतराम सां टंडोबागो मल्हाई वई, जिते वरसी तक़रीब अदबी संगत शाख टंडोबागो पारां रखी वई, जिते अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान लाल जरवार, वकील अहमद तहरीक जो मरकज़ी अॻवान जाखरो नोहाणी, अवामी तहरीक ज़िले बदीन जे जनरल सेक्रेटरी वकील फज़ल सिंधियाणी, तहरीक जे मरकज़ी अॻवान ज़रका कायनात दिलबर सिंधी, सीनियर सहाफ़ी सैयद खुदा ॾिनो शाह, सेक्रेटरी साईं फैज़ मोहम्मद ओडेजो, प्रोफेसर साईं इम्तियाज़ अली कमरानी, सुलेमान हाले पोटो, मुख्तियार अहमद, डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडियो, मुमताज़ अली हाले पोटो, इब्राहिम हाले पोटो, अली हाले पोटो, सैयद जुमन शाह, शाहजहान समूह, सिंधी अदबी शाख जे जनरल सेक्रेटरी अनवर अहमद समूह, इसाक मेमण समेत समें वर्करनि अॻवाननि पिणु शिरकत कई। वरसी जो तक़रीबूं सुबुह शाम जो 3 बजे खां शुरू थियूं। अवामी तहरीक पारां शहर जे अलावाला चौक खां हिकु वॾी रैली कढी मरहूम अब्दुल हकीम हाले पोटो जे अबाणे ॻोठ में संदसि क़बर ते पहुची हाज़िरी भरींदे गुलनि जी चादर चाढ़ी वई, जिते अवामी तहरीक पारां प्रोग्राम ताज़ियती प्रोग्राम पिणु राति जो 7 बजे मीर गुलाम मोहम्मद चालपुर लाइब्रेरी टंडोबागो शहर में अदबी संगत शाख पारां पिणु महरूम जी यादि में तक़रीब ते अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक जा समें वर्कर पिणु कई, जिते दिलबर सिंधी जज़्बाती तक़रीर कंदे चयो त हिन वक़्तु सिंध खे ज़रदारी माफ़िया घेरे वरितो आहे। सिंध जा वसीला विकिरो करे सिंध खे तबाह कयो पियो वञे, पर अफ़सोस त सिंध मां मज़हमती किरदार ख़तम थींदी पियो ॾिसां असांखे सना कुरैशी, डॉक्टर कादर मंगफी, अयाज़ लतीफ़ पलीचो, सैयद ज़ैन शाह, अवामी तहरीक समेत डॉक्टर ज़ुल्फ़कार अली मिर्ज़ा जी सूरत में गॾु थी सिंध जो केस विढ़णु घुरिजे, पर अफ़सोस त उहा क़यादत हिकु प्लेटफार्म ते गॾु नथी थिए। हिन चयो त आसिफ अली ज़रदारी क़िलाई मख़लूक़ सां सिंध जे अंदरि आहे, समूरा वॾेरा गॾु करे सिंध जे समूरी बजट अयाशियुनि ऐं उन्हनि हरामी वॾेरनि में विरहाई सिंध खे तबाह जी किनारे ते अची छॾियो आहे, पर अफ़सोस त असांजा माण्हू चेयरमैन, काउंसलर समेत असांजो अक्सर माण्हू ख़ासि करे नौजवान तबिको वरी उन्हनि वॾेरनि जी चमचागिरी करे रहियो आहे। आख़िर हिन सिंध अमड़ जे हक़नि लाइ केरु मैदान ते ईंदो? असांखे अॼु अब्दुल हकीम हाले पोटो जहिड़नि सचनि सिंध सां सचो इश्क रखंदड़ जी सख़्त ज़रूरत आहे। मरहूम अब्दुल हकीम हाले पोटो कालाबाग डैम समेत हर सिंध दुश्मन मंसूबी ख़िलाफ़ जदोजहद कंदे शहादत माणी खेसि सलाम थो पेश करियां। जीअं जनरल अमरनि सां अखियुनि में विझी ॻाल्हायो, मरकज़ी अॻवान काइबात हकीम हाले पोटो ख़िताब कंदे चयो त बाबा सिंध जे हक़नि लाइ विढ़ंदे विढ़ंदे असां खां विछड़ी वियो। मरहूम बाबा साईं तालीम आम करण लाइ पिणु वॾियूं कोशिशूं वरितियूं। जहालत वारी दौर में तालीम लाइ अॻिते अची नियाणियुनि खे तालीम ॾियारे, जीअं जो हिकु मिसाल आउं ख़ुदि पाण आहियां। बाबा साईं जॾहिं पंहिंजे धीअरनि खे तालीम नियाणियुनि ॾियारणु निकितो त खेसि ताना ॾिना विया ऐं खिलूं कयूं वयूं, पर अॼु वक़्तु साबित कयो आहे त उन्हनि मरहूम बाबा साईं जे हिकु धीअ असांजे ॻोठ में नियाणी खे तालीम जहिड़ी ज़ेवर सां नवाज़े रही आहे। मरकज़ी अॻवान लाल जरवार पिणु ख़िताब कंदे चयो त हकीम हाले पोटो सिंध जो सचो सपूत पुटु हो, जेको सिंध जे हक़नि लाइ अवामी तहरीक जी प्लेटफार्म तां जदोजहद कंदड़ सचो वफ़ादार सिपाही हो। खेसि सलाम था पेश। मरहूम अब्दुल हकीम हाले पोटो सिंध जे माण्हुनि जे मालिकी कंदे रोडनि ते
पेरे उघाड़ो ॾिठोसीं हकीम हाले पोटो सिंध जे हकीकी पुट हो हकीम हाले पोटो कालाबाग डैम ख़िलाफ़ वॾे जदोजहद कई ऐं सखर खां कराची ताईं 46 ॾींहं लॉन्ग मार्च कयो। मौक़े ते सिंध हारी तहरीक जे 49 सालगिरह पिणु मल्हाई वई। हिक मौक़े ते लाड़ जे मशहूर फ़नकार उस्ताद ॾहेरू ॾुखायल खे महरूम अब्दुल हकीम हाले पोटो जी शाइरी जो गीत पेश करण लाइ स्टेज सेक्रेटरी पारां वार ॾियण ते फ़नकार